वफाकी सरकार पारां मुल्की मईशत जो अहम हिस्सो तारीख़ी मिल पाकिस्तान स्टील मिल मां मुलाज़मन खे निकाले ॾियण खां पोइ मिल खे लावारिस करे छॾियो आहे। मिल जे यूनियन अॻुवाणनि सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾिजी कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल राति मिल मां करोड़नि रुपयनि जे केबल चोरी थी आहे। इंतज़ामिया इदारनि जी ख़ामोशी ॻणती जोगी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त स्टील मिल खे शहीद भुट्टे वॾी मेहनत सां जोड़ियो, पर पीटीआई सरकार मिल ख़त्म करण सां गॾु माण्हू बेरोज़गार करे रही आहे। तो मैं हकीकत बता रहा हूँ कि दिल खून के आंसू रोता है कि जो लोग जो बरसरे रोजगार थे, जिनके बच्चे पढ़ते थे, जो लोगों को जो हाथ देते थे, आज वो लेने पे मजबूर है। नासिर हुसैन शाह चयो त मिल जो सामान वॾे पैमाने ते चोरी थी रहियो आहे। चोरी थींदड़ अरबे रुपयनि जे सामान ते रिटायर्ड ऑफिसर सिक्योरिटी फ्राहम कंदड़ ख़ामोश छो आहिनि। खेनि हिसाब ॾियणो पवंदो, मिल जी चोरी करण न ॾींदासीं। कि वहाँ बड़े पैमाने पे जो बहुत कीमती सामान है उसको भी वहाँ से चोरी कराया जा रहा है। और जाहिर है इतनी बड़ी एडमिनिस्ट्रेशन, जिस तरह शमशाद साहब ने बताया कि बहुत से रिटायर्ड अफसरान जो हैं वहाँ पे मौजूद हैं, एक पूरा सिस्टम है सिक्योरिटी का, तो ये कैसे हो सकता है कि उनकी बगैर इसमें शमूलियत के ये ट्रक निकल जाएं, इतना बड़ा सामान, कीमती सामान जो है वहाँ से गायब हो जाए। तो उसके लिए एफआईआर भी कराई गई है। सूबाई वज़ीर चयो त मिल जे ज़मीन ते नज़रूं विझंदड़नि खे ख़बर हुजे त ज़मीन सिंध हुकूमत जी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे तोड़े सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मिल यूनियन अॻुवाणनि चयो त पीटीआई जी हुकूमत अचण खां पोइ मिल जो 55 बिलियन खां वधीक नुक़सान थियो आहे। यूनियन अॻुवाणनि चयो त वफ़ाकी सरकार सारे मुलाज़िम कॾहिं गैर कानूनी अमल कयो आहे। उन्हनि चवणो हो त वीडियोज़ मौजूदु आहिनि। सामान सां भरियल ट्रकूं चोरी करायूं पियूं वञनि, उन्हनि जी नज़र मिल जी ज़मीन ते आहे।